अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त कहानी ॿुधाईंदा हलूं। एक नओ मोड़ अची चुको है तकरार ड्रामे में। कुछ नवा अदाकार भी अचणा तकरार ड्रामे में। सजी कहानी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां दोस्तों इन के पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायद खुसो भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों जॾहिं हाणे नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे तव्हां इन में ॾिसंदो त नवाब खान जेको आहे मीर जी भेण के प्रेशर ॾेई धमकाए मोकिलंदो ऐं चवंदो मीर खे तूं कुझु बि न ॿुधाइजांइ। मीर वटि जॾहिं हू भेण उनजी वेंदी ऐं मीर उन खां ॾाढो पुछा कंदो लेकिन हू कुझु बि न ॿुधाईंदी। भाऊ खां मथां वरी जहिड़ो वधी वञे लेकिन मीर सम्झी वेंदो उनजी परेशानी मां उनजी घबराहट मां सम्झी वेंदो नवाब खान हिन जे मथां तशद्दुद कयो आहे ऐं मुंहिंजे वाइदे ख़िलाफ़ी कई अथई जेको उन वाइदो ॾिनो हुयो। पोइ हू क़ुर शरीफ़ यानी भले साईं ते कसम खणी आयो आहे तॾहिं हू माठ करे वेंदो वक़्ती तौरु। फ़िलहालु हिकु पासे थी वेंदो नवाब खान जी दुश्मनी खां ऐं तव्हांखे इहो ई ॿुधाईंदो हलां। फ़िलहालु हीउ हिकु पासे थी वेंदो अॻिते हली इहो ई मीर नवाब खान जे ख़िलाफ़ु थींदो जॾहिं नवाब खान पंहिंजी तरफ़ खां का ॿी ग़लती कंदो जंहिंमें भञकणी कंदो इन ठाह जी। पोइ बाद में मीर वरी नवाब खान जे ख़िलाफ़ु थी वेंदो। अहिड़े हिसाब सां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं। हाणे हाशू मीर जो तव्हां दोस्तों जो नवाब खान खां हिकु पासे थियण जी कोशिशि कंदो ख़ासि करे हू पंहिंजी भेण खे हिकु पासे करण जी कोशिशि कंदो। उन खे भउ आहे जेको नवाब खान मथां का अहिड़ी ग़लती करे का अहिड़ी शइ करे जंहिंमें असांजा मतिलबु रिश्ता अलॻि थियनि विच में दरार अची वञे नवाब खान सां दोस्ती ख़तमु थी वञे। अहिड़े हिसाब सां उनखे मीर जेको आहे हाशू खे डिॼाए छॾियो। हाणे हाशू इहा पूरी पंहिंजी कोशिशि कंदो ऐं हाशू खे भउ वठी चुको आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं चंद किस्तनि खां बाद नवां एक्टर बि तकरार ड्रामे में एड थींदा ऐं जेको आहे अनकरीब ड्रामो ज़बरदस्त ऐं नओं रुख वठंदो। ऐं 1 तारीख़ ते मुहबतनि जो माॻ ड्रामो बि स्टार्ट थियण वारो आहे इन सिंध TV चैनल ते यानी जनवरी जी 1 तारीख़ खां। उहो बि ज़बरदस्त ड्रामो आहे सुठी कहाणी आहे उनजी बि। बहरहाल जेसीं ताईं उहो हले हीउ तकरार ड्रामो तेसीं ताईं उरूज वठी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।